आदलपुर वेझो मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रहिवासियुनि पारां बरसाती पाणी निकाल न थियण ख़िलाफ़ धरणो हंयो वियो, जंहिं सबबि ट्रैफ़िक मुअतल आहे। ॻोठाणनि जो चवणु आहे त ख़ुदा बख़्श मंगरियो, शाह मोहम्मद सोढो, उमर सोढो, दीन मोहम्मद सोढो समेत केतिरा ई ॻोठ बरसाती पाणी में ॿुॾल आहिनि। बरसाति सबबि केतिरा ई घर रही पट पइजी विया। इंतिज़ामिया बरसाती पाणी निकाल कराइण लाइ के बि क़दम नाहिनि खयां। आदलपुर वेझो मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रहिवासियुनि पारां बरसाती पाणी निकाल न थियण ख़िलाफ़ धरणो हंयो वियो आहे। माजिद कलवड़ का तफ़सील मालूम क्यों था। माजिद वधीक आगाह कजो। आदलपुर लगो तो यूसी मिचड़ी आहे, जिते यूसी मिचड़ी जो चेयरमैन फ़कीर अरबिलो मंगरियो ऐं यूसी अलीमार जो चेयरमैन शोइब शाह पारां सवे ॻोठनि में फ़कीर मोहम्मद तामरी ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में आदलपुर खानपुर माल लिंक रोड आहे जेको उहो मुकमल तौर बंदि करे मुसलसल सुबुह खां अटकल 3 कलाक ताईं एहतिजाज जारी रखो, जंहिंखां पोइ डीएसपी घोटकी ऐं SHO ते पहुता। जॾहिं एहतिजाज कंदड़नि सां ॻाल्हि ॿोल कईसीं त उनजो टाइम सां ॻाल्हाइजे चयो त गुज़िरियल 9 ॾींहं जी जेका मुसलसल बरसाति आहे, जंहिंजे करे मुख़्तलिफ़ हंधनि तां सियासी रुख ते PP जा जेके अॻुवान आहिनि उहे पाणी छोड़ करे GDA जे जेके चूंडियल चेयरमैन आहिनि जी जेका त सियासी बहस ख़राब करण लाइ अटकल जेका 52 खनि ॻोठ आहिनि उहे जेका पाणी जी लपेट रहे जो जेको 4 खां 5 फुट पाणी बीठल आहे, मगर इंतज़ामिया पूरी निंड सुतल आहे, जंहिंजे करे जेको आहे इहो बि चयो त जेको आदलपुर खानपुर मार्ग जेको लिंक रोड आहे उहो पाणी हेठि आहे, जॾहिं त उहो पाणी जेको आहे मुसलसल वधण जे करे उहो आदलपुर खानपुर मार्ग पार करे पियो, मगर हिन वक़्त ते जेके इंतज़ामिया आहे DC घोटकी आहे ॿियनि पारां जेको आहे हिन खे को बि न ऐं हिन जो इहो बि चवणु आहे त रिलीफ फंड जेके कैंपूं आहिनि या जेके राशन आहे उहो बि हिन जेको आहे आवाम खे न मुहैया कयो आहे। यूसी चेयरमैन ॿिनि अॻुवाणनि जो चवणु हो त जेकॾहिं फौरी तौर जेकॾहिं असांजा मुताबिक़ न मञिया विया त जेका ॿीहर एहतिजाज कयो, जॾहिं त DSP घोटकी SHO आदलपुर अख्तियार मीरन पारां जेको आहे अॻुवान जेका एहतिजाज करण सां ॻाल्हि ॿोल कई, AC घोटकी जी ख़ातिरी बाद ही धरणो ख़तमु कयो वेंदो, जॾहिं त हिन जो चवणो हो त जेकॾहिं असांजा मुताबिक़ न मञिया त वरी जी। महिरबानी माजिद तफ़सील ॾियण जे लाइ।